नाज़रीन, इन खां अॻु ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। एकता ईद वेझो ईंदे ई समूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि सां रंगजी वई आहे। इन हवाले सां ठठो जी सूरत हाल मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब। जी, ठटे में भी एकता सरगर्मियों उरूज माणे वरतियूं आहिनि। ठटो ज़िलो एकता जे रंगनि में रंगजी रहियो आहे। अॼु ठटे जे कोहिस्तानी शहर झुंछाई में एकता जागृता रैली कढी वई, जंहिंमें 6 दिसंबर ते एकता जे ॾियारे जी भरपूर कामयाबी जे सिलसिले में तइलीमी उस्ताद माहिरनि, उस्ताद अॻवाननि, तइलीमी माहिरनि, सियासी समाजी शख़्सियतनि, सिद्दीक़ अली जो जसारत जो थियो, अब्दुर्रहीम जो थियो, सरवर अली जो, इरशाद, गुलाम कादिर शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में झुंछाई जे शाही बाज़ार खां झुंछाई प्रेस क्लब ताईं हिकु रैली कढी वई, जंहिंमें ॿारड़ा शागिर्द ऐं उस्ताद शामिल हुआ, जेके क़ौमी गीतनि ते रक़्स कंदा ऐं एकता ॾियारे जे हवाले सां भरपूर नमूने सां अज़म जो इज़हार कयो। उन खां बैदि में झुंछाई जे भरिसां ॻोठ मुंगर खान पलीजो में सिंध जे ॾाहे ऐं मुफ़क्कर रसूल बख्श पलीजो जे मज़ार ते रैली जे सूरत में मुख़्तलिफ़ जेके सुञाण घुरियनि एकता जी रैली जे सूरत में उते पहुची जेका आहे हाज़िरी भरी ऐं चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौक़े ते ॾाहे रसूल बख्श पलीजे जे मज़ार ते सिंध जे इज्तिमाही ख़ुशहाली, ख़ासि तौर ते एकता जो ॾियारो जेको सिंध मुंहिंजी जिंद आहे जे उनवान तहत 6 दिसंबर ते मिलाइजी रहियो आहे, उन हवाले सां ख़ुसूसी तौर ते दुआ घुरी वई ऐं इहो ऐलान कयो वियो त कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में झुंछाई, जमतीर समेत मुख़्तलिफ़ जेके कोहिस्तान जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में भरपूर नमूने सां एकता जो ॾियारो मिलायो वेंदो। उन खां अलावा 3 जेका दिसंबर ते बाबड़ा वारे इलाइक़े में बाबड़ा मोरी ते हिकु भरपूर शानदार सक़ाफ़ती एकता रैली ऐं सक़ाफ़ती शो मुनक़द कयो वियो आहे। वॾी महिरबानी नाज़रीन, ठठो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। एकता जे हवाले सां एकता ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं चोट चढ़ियल आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं ऐं मच कचहरियुनि जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, हवाले